हाँ जी बिल्कुल। थोड़ी देर पहिरियां ही कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस लाइ आयल कांग्रेस अॻवान दानिश्वर डॉक्टर आसिफ वलादी ऐं उन सां गॾु आयल डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं पुनल सारियो खे कराची प्रेस क्लब ॿाहिरां पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। कांग्रेस अॻवान दानिश्वर डॉक्टर आसिफ वलादी खे अॼु कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करे जसकम बशीर खान कुरैशी ग्रुप में शमूलियत जो ऐलान करणो हो। ही प्रेस कॉन्फ्रेंस जेका आई उहा ऐलानियल हुई 2 वॻे। जीअं ई प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ अॻवान हिते पहुता कराची प्रेस क्लब ॿाहिरां जीअं ई पंहिंजी गाॾी मां लथा त पुलिस जे वॾनि अटालनि खे घेरे वरितो ऐं मौक़े ते ई डॉक्टर आसिफ वलादी ऐं उनखां अलावा डॉक्टर न्याज़ कालाणी पुनल सारियो ऐं कुझु ॿिया जेके कारकुन हुआ उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे पुलिस मोबाइलनि में विहारे वियो ऐं उनखां पोइ उन्हनि खे अणॼातल हंध ते मुंतक़िल कयो आहे। हिन वक़्तु बि कराची प्रेस क्लब जे आसपास तव्हां ॾिसी सघो था त पुलिस जा वॾा अटाला जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि ऐं को बि जेको नओं माण्हू नज़र में अचे थो त उनखे जेको आहे उनखां पुछा गछा कई पई वञे ऐं केतिरनि ई सहाफ़ियुनि जा कार्ड जेके आहिनि उहे बि चेक करे पोइ उन्हनि खे अंदरि छॾियो पियो वञे। हिन वक़्तु कराची प्रेस क्लब ऐं आसपास वारा जेके रोड आहिनि उते पुलिस जो कड़ो चढ़ियल आहे ऐं थोरी देरि पहिरियां ई कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ आयल कांग्रेस अॻवान दानिश्वर डॉक्टर आसिफ वलादी ऐं डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं पुनल सारे खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कल्ह ई डॉक्टर आसिफ वलादी इहो ऐलान कयो हो त हू सुभाणे कराची प्रेस क्लब में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान जसकम बशीर खान कुरैशी ग्रुप में बाज़ाब्ता तौर ते शमूलियत जो ऐलान कंदो। हू जीअं ई कराची प्रेस क्लब पहुता त इन्हनि टिनी अॻवाननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी।